बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वनुनज़्ज़िलु मिनल कुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुनिया में रहमतूं अनबह, एक कुरान वारी रहमत भी बारिश वारी रहमत। कुरान भी अल्लाह जी रहमत आ त बारिश भी अल्लाह जी रहमत आ। जी अल्लाह से फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। फरमाई असां कुरान मजीद नाज़िल कयो आ जंहिंमें मोमिनन जे लाइ शिफ़ा भी आहे त मोमिनन जे लाइ रहमत भी आहे। त हिन कुरान मजीद के अल्लाह साईं कुरान मजीद में रहमत कोठियो आ। वरी हुन रहमत जे बारे में फरमाई वहुवल्लज़ी अरसल रियाह बुशरम बैन यदै रहमतिह। अल्लाह वो तवजे को पंजे रहमत खां अॻ में हाली थधिड़ियूं हीरूं ऐं हवाऊं मोकिलींदो आहे। त आए कुरान भी रहमत, आए बारिश भी रहमत, ऐं कुरान वारी रहमत भी आसमान खां आई त बारिश वारी रहमत भी आसमान खां आई। मां नथो चवां, अल्लाह साईं फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र। रब फरमायो या कुरान वारी रहमत असां नाज़िल कई आ क़द्र वारी रात में। वरी हुन रहमत जे बारे में फरमाई व अंज़लना मिनस समाई माअन तहूरा। असां आसमान खां पाक पानी नाज़िल कयो आ। ताए कुरान भी रहमत, आए बारिश भी रहमत। कुरान वारी रहमत भी आसमान खां आई त बारिश वारी रहमत भी आसमान खां आई। ऐं बारिश वारी रहमत जी नाज़िल थियण जी जाइ ज़मीन, पर हिन कुरान वारी रहमत जे नाज़िल थियण जी जाइ मुंहिंजे महबूब जी दिल मुबारक। मां नथो चवां, रब फरमायो इन्नहू लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिक। रब फरमाइए जेका कुरान वारी रहमत थव या जहानन जे पालनहार जे तरफां नाज़िल कयल आहे। ऐं हिन कुरान वारी रहमत की खणी अचण वारो आहे रूहुल अमीन यानी जिब्रील अमीन अला क़ल्बिक। रब फरमाइए कुरान वारी रहमत नाज़िल थी आ मोहम्मद मुस्तफ़ा जे क़ल्ब मुबारक।
इनमां मालूम थियो त ये दिल जाए थव कुरान जी, ये दिल जाए थव अल्लाह जे नाले जी। तंहिंजे करे त मुंहिंजे नबी फरमायो अला इन फिल जसद लमुज़ग़ा, फरमायो खबरदार जिस्म जे अंदर हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आ, इज़ा सलुहत सलुहल जसद कुल्लु, वो गोश्त जो टुकड़ो सही थियो त सॼो जिस्म सही थी वेंदो। व इज़ा फसदत फसदल जसद कुल्लु, वो गोश्त जो टुकड़ो ख़राब थियो त सॼो जिस्म ख़राब थी वेंदो। मुंहिंजे नबी फरमायो अला वहियल क़ल्ब, खबरदार मुंहिंजा उम्मती हुआ दिल थई दिल। फरमायो जंहिंजी दिल सही उनजो सॼो बदन सही, जंहिंजी दिल ख़राब उनजो सॼो बदन ख़राब। जंहिंजी दिल सही थी वई उनजूं अखियूं भी कम सही कंदियूं, जंहिंजी दिल सही थी वई उनजा कन भी कम सही कंदा, जंहिंजी दिल सही थी वई उनजी ज़ुबान भी कम सही कंदी, जंहिंजी दिल सही थी वई उनजा हथ पैर भी कम सही कंदा। इज़ा सलुहत सलुहल जसद कुल्लु, मुंहिंजे महबूब फरमाओ जंहिंजी दिल सही उनजो सॼो बदन सही, जंहिंजी दिल ख़राब उनजो सॼो बदन ख़राब। जेकर हिननि अखियुनि सां परायनि नियाणियुनि खे असां ॾिसूं था, मोबाइल ते ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसूं था, पोइ सम्झिजा त दिल ख़राब थी वई आहे। जेकर रात जो मौसीक़ी राग जे ॿुधण खां सवाइ निंड नथी अचे, पोइ सम्झिजा त दिल ख़राब थी वई आहे। कूड़ खां सवाइ गिला खां सवाइ गारियुनि खां सवाइ ॻाल्हाइण में मज़ो नथो अचे, पोइ सम्झिजा त दिल ख़राब थी वई आहे। असांजा पेर जुआ खाने ॾे, शराब खाने ॾे, सिनेमा हाल ॾे विया, बेहयाई बुछड़ाई जे प्रोग्राम ॾे विया, पोइ सम्झिजा त दिल ख़राब थी वई आहे। मुंहिंजे नबी फरमायो जंहिंजी दिल सही उनजो सॼो बदन सही, जंहिंजी दिल ख़राब उनजो सॼो बदन ख़राब। दुआ कयो अल्लाह ताला वही असांजी दिल खे सही फरमाए, दिल सही थी अल्लाह जे नाले सां। तंहिंजे करे त शाह साहब फरमायो मन मङियो तन तस्बीह, दिल दबूरो जन तारो जे तलब जूं वहदत साण वजन, वादहू वाहिदहू इहो राग रगुन से सुताई जागन निंड इबादत जंजी। मन मङियो तन तस्बीह, दिल दबूरो जन। अल्लाह जा नेक बाना उहे अथव जंहिंजो मन ऐं तन सॼो तस्बीह हूंदो आहे। या तव्हां ई असां वारी तस्बीह कान अथव जो हथ में त 100 मङण वारी तस्बीह, वरी घर ते नज़र कयो त लानत जो लकड़ो टंगियो पियो आहे। या असां वारी तस्बीह कान अथव जो हथ में त 1000 मङण वारी तस्बीह, न्याणी भी बिना पर्दे जे स्कूल, घरवारी भी बिना पर्दे जे बाजार घुमंदी पई अचे। या तव्हां ई असां वारी तस्बीह कान अथव जो घर में त तस्बीह जी ठक ठक लगी पई आहे। व्याज खां भी कोन मुड़ंदासीं, रिश्वत खां भी कोन मुड़ंदासीं। हाजी साहब ये तुंहिंजे हथ में तस्बीह पई आहे, ही पैसा छा जा पियो वठी? चई मौली साहब तस्बीह सॼे हथ में आहे, पैसा खबे खीसे में विझी छॾ। इहा तस्बीह, इहा तस्बीह कान अथव। मन मङियो तन तस्बीह, दिल दबूरो जन। अल्लाह जा नेक बाना उहे अथव जंहिंजो मन ऐं तन सॼो तस्बीह हूंदो आहे। उन्हनि जूं अखियूं भी रब जी याद में, उन्हनि जा कन भी रब जी याद में। अल्लाह जे नेक बाननि जे जिस्म जे जंहिं रग ते तव्हां हथ लाईंदो, उन्हनि जे रग रग मां पियो अल्लाह जो नालो बुलंद थींदो। अल्लाह जा नेक बाना तव्हां सां कचहरी पिया कंदा, पर उन्हनि जी दिल पई अल्लाह अल्लाह कंदी
कंदिया अल्लाह जा नेक बाना मानी पिया खाइंदा पर उन्हनि जी दिल पे रब जे नाले सां वॼंदिया अल्लाह जा नेक बाना रात जो निंड में सुता पिया हूंदा पर उन्हनि जी दिल पे अल्लाह अल्लाह कंदिया मान तो जवा कुरान भी तो जे वज़ारियात ज़रवा फलहामिलात विकरा फलजारियात युसरा फलमुक़स्सिमात अमरा इन्नमा तुअदून लसादिक़ व इन्नद्दीन लवाक़ि वस्समाइ ज़ातिल हुबुक इन्नकुम लफ़ी क़ौलिन मुख़्तलिफ़ युफ़कु अन्हु मन उफ़िक क़ुतिलल ख़र्रासून अल्लज़ीना हुम फ़ी ग़मरतिन साहून यसअलूना अय्याना यौमुद्दीन यौम हुम अलन नार युफ्तनून ज़ूक़ू फ़ितनतकुम हाज़ल्लज़ी कुल्तुम बिही तस्ताजिलून इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व उयून आख़िज़ीन मा आताहुम रब्बुहुम इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिका मुहसिनीन कानू क़लीलन मिनल लैल मा यहजऊन। सब जो सुभान अल्लाह। काश जो कुरान समझो अल्लाह से 26 सिपारे सूरत ज़ारियात जे मुंड में कसम खणी करे पंहिंजे नेक बाननि जो तारुफ थो कराए रब फरमा मुंहिंजा नेक बाना उहे अथव जेके रात जो निंड थोरी कंदा सब जो सुभान अल्लाह। या अल्लाह निंड थोरी त चोर भी कंदो आहे निंड थोरी त दाड़ेल भी कंदो आहे निंड थोरी त असांजो नौजवान सॼी रात मोबाइल ते पबजी रांदि पियो ॾिसे निंड थोरी तो वो भी करे पियो कहिड़ा तुंहिंजा नेक बाना आहिनि जेके रात जो निंड थोरी कंदा आहिनि। अल्लाह साईं फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजि यदऊन रब्बहुम खौफन व तमआ। रब फरमा मुंहिंजा नेक बाना उहे अथव जंहिंजा पासा बिस्तरनि खां जुदा हूंदा पर प्यार रब खे यादि कंदा आहिनि। अल्लाह साईं फरमायो मूंखे यादि कंदे कंदे उन्हनि खे निंड अची वई जंहिं महिल रात जो पोयों पहर थियो वबिल असहार हुम यस्तगफिरून। रब फरमायो असर वारो टाइम तहज्जुद वारो टाइम जो थियो त छिरक ॾेई उथी पिया रब खे रोई करे चऊं या अल्लाह माफ़ी ॾे थोरो तुंहिंजे यादि खां गाफ़िल थी वियासीं। हालांकि निंड भी थोड़ी बस वरी रात जो पोयों पहर थियो त यकदम उथी वबिल असहार असर जो टाइम रब खे रोई करे चऊं मौला माफ़ी ॾे थोरो तुंहिंजे यादि खां गाफ़िल थी वियासीं। इन्हनि जे बारे में तो शाह साहब फरमाए मन मणियो तन तस्बीह दिल दबूरो जन तारूं जे तलब जूं वदत सान वजन वहदहू वाहिदहू इहो राग रगुन से सुताई जागन निंड इबादत जंजी। असांजा हज़रत बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा कुत्ते जी आदत है रात जा पहिरां 3 पहर जागंदो आहे पोइ करमल मालिक जे दर ते वेठो हूंदो पियो पहिरो ॾींदो करमल रोड ऐं रस्ते ते पाड़े जे कुतनि खे गॾु करे ॻोठ जो पियो दिफ़ा कंदो करमल मालिक जे छपरनि छन ते कोठे ते चढ़ी करे पियो पहिरो ॾींदो मतां को दुश्मन मुंहिंजे मालिक जे घर खे खाट हणे जंहिंमहिल राति जो पोयों पहर थींदो आहे त इहो कुतो सुम्ही पवंदो आहे पंहिंजे मालिक खे ज़ुबाने हाल सां चवंदो आहे यार हाणे मुंहिंजी ड्यूटी पूरी थी हाणे तूं उथी करे पंहिंजे रब जी ड्यूटी ॾे।
पर है पुजे असां मुसलमानन ते अज असां मुसलमानन में उहे कुत्ते वारियूं आदतूं अची वयूं जो रात जा पैरा 3 पैर जागंदासीं जागी भला इबादत कयूं के नफल पढ़ूं को जिक्र कयूं कुरान मजीद जी तिलावत न अजायूं कचहरियूं मोबाइल ते पिया ॻाल्हाईंदासीं नाच गाना पिया ॿुधंदासीं जंहिंमहिल रात जो पोयों पैर थींदो तहज्जुद वारो उन वक़्त में मुसलमान चवंदो बाबा वारो कयो सुम्हो अज़ान अचण वारी आहे उन वक़्त में असां सुम्हंदासीं पोइ फजर जी नमाज़ जो टाइम थींदो हेॾो अज़ान ईंदी पियो पासा उथलाईंदो हदीस में अचे थो फबाल शैतान फी उज़नई पोइ शैतान अचे उन जे कन में पेशाब कंदो आहे पोइ चवंदो अथसि नुम नुम अलैक लैलन तवीला सोना सुम्ह अञा राति डिघी अथई मुअज़िन भुलिजी पियो आहे पोइ ॾींहं जो 11 थींदा पोइ भित ते कांव अची टाटा कंदा उन महिल यार उथंदो ऐं ॾिसंदो त सुतो बि निभागे ॿार वांगुरु हूंदो पियो साईं जन ॿीहर वारा फरमाईंदा आहियो कुतो चङो चइबो जो सॼी राति पंहिंजे मालिक जी ड्यूटी तजे थो पर असां मुस्लमान इन कुते खां बि वियासीं जो सॼी राति पंहिंजे रब जी नाफ़रमानी में पिया गुज़ारियूं सुबह अल्लाह के याद कयो हर वक्त या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह ज़िक्रन कसीरा रब फरमाए एतिरो अब्बे के याद न कयो एतिरो अम्मा के याद न कयो एतिरो औलाद के याद न कयो एतिरो दोस्तन के याद न कयो जेतिरो मां अल्लाह के याद कयो सब खां वधीक मां रब के याद कयो फज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां ज़मीन ते मूंखे याद कंदो त मां आसमान ते तव्हां के याद कंदुसि इज़ा ज़करनी अब्दी फी नफ्सिही ज़करतुहु फी नफ्सिही रफ़मा तो जॾहिं बानो मूंखे दिल में याद कंदो आहे त मां रब बि उनखे दिल में याद कंदो आहे पर जॾहिं बानो का जमात में का मजलिस में मूंखे याद कंदो आहे त मां रब फ़रिश्तनि जी जमात में उनखे याद कंदो आहे इन्हनि वाइज़नि ऐं जलसनि जो मक़सदु इहो अथव ऐं नबी साईं जी ड्यूटी भी आहे हुवल्लज़ी बास फिल उम्मियीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयाते रब फरमायो मां मोहम्मद मुस्तफा के दुनिया में मोकिलियो माण्हुनि जी हिदायत जे लाइ मोहम्मद मुस्तफा जो पहिरियों कम इहो हो यतलू अलैहिम आयाती कुरान मजीद जी तिलावत करे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे बुजुर्गनि ही मदरसा हिफ़्ज़ जा नाज़रा खोलिया आहिनि जिथे रात ॾींहं कुरान मजीद जी तिलावत पई हले दिया न 24 कलाक तव्हां ही असां सुबुह जो 10 बजे 11 बजे उथंदा हो पर तव्हां मदरसनि में वेंदो सुबुह जो अञा मुअज़्ज़िन अज़ान ही कोन ॾींदो आहे त अज़ान खां अॻु में इहे तालिब उथी करे अल्लाह जो क़ुरान पढ़ंदा आहिनि फजर जी नमाज तक सबक थी वेंदो सबक ही थी वेंदी वरी सूरत ॿुधाईंदा दौर ॿुधाईंदा 11:30 बजे ताईं 2 कलाक वक़्फ़ो मिलंदो वरी ज़ोर जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं असर जी नमाज ताईं पिया था कुरान मजीद जो दौर कनि वरी असर जी नमाज जमात सां पढ़ंदा 1 कलाक वक़्फ़ो मिलंदो वरी मग़रिब जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं वरी ईशा जी नमाज पिया कुरान पढ़न ईशा जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं असां त 10 बजे 11 बजे 12 बजे ताईं रात जो पंहिंजे घर में ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदा आहियूं पर मदरसे में तव्हां ईंदो त रात जो 11 बजे ताईं पिया था तालिब अल्लाह जो कुरान पढ़नि जेकर चाहियो था त असांजा बच्चा हाफ़िज़ थियनि रात जो उन्हनि जे ज़ुबान ते क़ुरान जी तिलावत जारी हुजे त पंहिंजे बच्चनि खे मौली दाऊद जे मदरसे में मौली अब्दुल्ला जे मदरसे में छॾियो इंशाअल्लाह रात ॾींहं क़ुरान मजीद पिया पढ़ंदा ऐं जेकर चाहियो था असांजा बच्चा आलिम थियनि त आलिमनि जे लाइ वरी अरबी जा मदरसा लोड़े वारो साईं गुलामुल्लाह जो मदरसो वरी सखर में जामिया अशरफिया या मंज़लगाह जो मदरसो मज़हरुल उलूम हिते वरी
वही आलम पैदा थींदा। जेकर तवां चाहियो था त असांजा बच्चा सुठा मुजविद थन, सुठा कारी थन त हज़रत साईं कारी अमीरुद्दीन रहमतुल्लाह अलैह जो मदरसो घोटकी या हज़रत साईं मदनी रहमतुल्लाह अलैह जो मदरसो शिकारपुर, उते तवां पंहिंजे बच्चन खे छॾींदो त उते तव्हांजा बच्चा सुठा मुजविद ऐं कारी बणिजी वेंदा। जेकर चाहियो था असांजा बच्चा मुफ्ती बणजनि, फतवा जा साहिब बणिजी वञनि त पंहिंजे बच्चन खे कराची जामे उमर, दारुल उलूम जामे फारूकिया उते पंहिंजे बच्चन खे छॾियो। इंशाअल्लाह तव्हांजा उते बच्चा मुफ्ती बणिजी वेंदा, साहिब फतवा बणिजी वेंदा। पर जेकर चाहियो था त असांजे दिल मां दुनिया जी मोहब्बत निकिरी वञे असांजे दिल में दुनिया की नफ़रत अची वञे त पोइ हाले जी शरीर जा चक्कर ॾियणा पवंदा। सचो सुभान अल्लाह। पोइ हज़रत साईं ॿेर वारनि जूं जितूं सिधियूं करणियूं पवंदियूं, पोइ अमरोट वारनि बुज़ुर्गनि सां तालुक़ रखणो पवंदो। इंशाअल्लाह इन्हनि अल्लाह वारनि सां असांजो तालुक़ थी पवंदो त दुनिया जी नफ़रत दिल में अची वेंदी, दुनिया जी मोहब्बत दिल मां निकिरी वेंदी। सोचो अज़म कयो त इंशाअल्लाह वेंदासीं। असांजे हाले जी शरीफ़ अञा ज़िंदा अल्हम्दुलिल्लाह। शैतान कॾहिं कॾहिं धोखो ॾींदो आहे त बाबा वॾा त विया हलिया, ही उन्हनि जहिड़ा कोन्हनि के। इहो शैतान असांखे धोखो थो ॾे। बाबा घोटकी जा जो डॉक्टर पाण में विगियल हुजनि त पोइ इलाज न कराइबो छा? ऐं सभु डॉक्टर पाण में ठहियल आहिनि, घोटकी वारा पन्या के डॉक्टर सब पान में विगल पोइ भी इलाज जे लाइ असां वञूं था। यो इख्तिलाफ असल को वठी हर जाइ ते रहंदो आहे। जेकॾहिं इख्तिलाफ थी पवे तॾहिं बि असांखे पंहिंजे इलाज जे लाइ, रूह जे इलाज जे लाइ हाले जी शरीफ़ वञणो पवंदो, बेर शरीफ़ वञणो पवंदो, अमरोट वञणो पवंदो। कुछ घड़ियूं कढंदा ही भी हिकिड़ो ताल्लुक़ आहे। मदरसे जे जलसे में आया हो, उलमा जी ज़ियारत थी, वाइज़ ॿुधोसीं, इहो भी हिकिड़ो ताल्लुक़। जे पोख पाणीअ सां साई थींदी आहे हिननि वाइज़नि जलसनि सां ईमान भी साओ थींदो आहे। हिते शौक़ पैदा थींदो जो मुस्लमान पंहिंजा बच्चा मदरसे में छॾींदो। ऐं मदरसे में चंदो ॾियणु सवलो आहे। 1000, 1500, 50,000 पंज बोरियूं सीमेंट जूं ॾियणु सवलियूं अथव। बच्चा ये जिगर जा टुकड़ा आहिनि या जान आहे, ये बच्चा ॾियणु मदरसे में ॾुखिया अथव। ये वॾी हिननि जी कुर्बानी आहे। पीउ माउ जी जन पंहिंजा बच्चा मदरसे में छॾिया। मदरसन में जो इल्म पढ़ायो तो वने वो अल्लाह जो इल्म ब किस्मत। एकड़ो इल्मुल बतन, बियो इल्मुल वही, एकड़ो पेट जो इल्म, बियो अल्लाह जो इल्म। स्कूल नहीं कॉलेजन में जो इल्म पढ़ायो पे वने यो पेट जो इल्म था। बाबा मकसद यो ही है जेके भी स्कूल नहीं कॉलेजन में पढ़न था उनको तवा पुछा करे दिसो न्याणन को छोकरन तवा जो मकसद छा है। सब चाहंदा असा जो मकसद दुनिया है, असा डॉक्टर थींदासी, प्रोफेसर थींदासी, इंजीनियर थींदासी, पायलट थींदासी, दुनिया कमाईंदासी, बागे मुल्क वेंदासी, जमीनू वठंदासी, प्लाट वठंदासी, बंगला वठंदासी, दुनिया दौलत ठाहींदासी। सभिनी जो मकसद पेट आहे। मुझे नबी फरमायो इन्हनि जो पेट कोन भरबो। भरियो आहे कंहिंजो पेट? भला डॉक्टर हाणे रिटायर थियो आहे, हाणे भला मुफ्त में इलाज करे तो खोड़ मिल्कियत गॾु थी वई आहे, बंगला भी ठही विया, पुट भी डॉक्टर बणिजी विया। भला हाणे मां फीस कोन थो वठां, मुफ्त में चेकअप थो कयां। न, जीअं डॉक्टर वॾो थींदो तीअं फीस वधी। सही तो चवां गलत? मुझे नबी फरमायो पेट कोन भरबो। भली रोडन जा पत्थर खाई वञनि, भली नलकाई नालियूं खाई वञनि, भली गरीबन मिस्कीनन यतीमन अंधन ऐं मंडन जा पैसा खाई वञनि, भली राशन जूं टकूं खाई वञनि। मुझे नबी फरमायो पेट कोन भरबो। इन्हनि जे पेट खे भरींदी त क़ब्र जी मिट्टी भरींदनि। भरियो आहे भला का मिनिस्टर जो पेट?
का वजीर जो, का गवर्नर जो, का ऑफिसर पेट को न भर उते जेको इल्म पढ़ायो तो वने ओ पेट जो इल्म आ मुझे नबी फरमायो पेट को न भरबो पर इते मदरसे में जेको इल्म पढ़ायो पे वने यो इल्मुल वही आ अल्लाह जो इल्म आ मोहम्मद मुस्तफा जो इल्म आ भली तवा इन शागिर्दन को पुछा कयो जेके ते हाफिज थिया आने आलम पिया थियन गरीबन मिस्कीनन मजदूरन हारन जा बच्चा आन तवा इनन का पुछा कयो हिकड़ो भी जेकर मदरसे जो तालिब तवा के ये चई वने त मां दुनिया जे ला थो पढ़ा जेका चोर जी सजा सासानी सजा भली तव्हां पंहिंजे मुंहं सां इन्हनि तालिबनि खां पुछा कयो ग़रीब आहिनि त तव्हां कहिड़े मक़सद जे लाइ हिते आया हो सभिनीनि जो मक़सद इहो आहे त असां क़ुर मजीद जी तालीम पढ़ंदासीं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ हिते आया आहियूं असां दीन जी ख़िदमत कंदासीं ऐं बका इन इल्म खे त आहे या न डॉक्टर तेसि ताईं आहे जेसि ताईं जहिड़ो आहे क़ब्र में डॉक्टर कोन हूंदो यो प्रोफेसर तेसि ताईं आहे जेसि ताईं जहिड़ो आहे क़ब्र में प्रोफेसर न हूंदो यो इंजीनियर तेसि ताईं आहे जेसि ताईं जहिड़ो आहे क़ब्र में इंजीनियर न हूंदो यो वॾेरो सरदार गवर्नर वज़ीर तेसि ताईं आहे जेसि ताईं जहिड़ो आहे क़ब्र में वज़ारत न हूंदी गवर्नरी न हूंदी सरदारी न हूंदी पर हिते मदरसे में जेके हाफ़िज़ थिया आहिनि हिते खडवारी में तरह भी हाफ़िज़ घोटकी विया तरह भी हाफ़िज़ कराची हैदराबाद विया तरह भी हाफ़िज़ जिंदा तरह भी हाफ़िज़ पर मुझे नबी फरमायो कब्र में विंदा तो कब्र में भी हाफ़िज़ ऐं आलिम जॾहिं क़यामत जो नारे तकबीर शान कुरान सर वक़फ़ सर बुलंद देवबंद देवबंद जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो फिर क़ब्र मां उथंदो अल्लाह से फरमाईंदुसि इक़रा वर्तक ओ क़ुरान जा हाफ़िज़ क़ुरान पढ़ंदो वञ जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वञ ये खडवारी में उस्ताद कारी साहब खे मुंड खां वठी पछाड़ीअ ताईं तो क़ुरान मजीद याद पढ़ी ॿुधायो रमज़ान में खडवारी जी मस्जिद में तरावी में सॼो क़ुरान तो जमात खे याद पढ़ी ॿुधायो इक़रा वर्तक अॼु क़ुरान पढ़ंदो वञ जन्नत जे ॾाके ते जिथे आखिरी आयत पहुंचे कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास जिथे कुरान मजीद जे सूरत नास जी आखिरी आयत पहुंचे उते तुंहिंजी जाइ थी जन्नतुल फिरदौस नबी ने रसूलन सां क़ुरान जेके जो वाइदो कनि त पंहिंजे बच्चनि खे हाफ़िज़ ऐं आलिम कंदासीं हथ मथे खणो त मां दुआ घुरां पर कोई इरादो आहे नी घटि में घटि भला 10 पुटनि हिकिड़ो त हाफ़िज़ कयो 5 पुटनि त हिकिड़ो त आलिम कयो 5 खे जो अंग्रेज़ी पढ़ाईंदो त सुन्नी सरकार वटि एतिरी नौकरियूं अचनि कहिड़ो सही थो चवां या ग़लति इज्जत कुरान में असां अंग्रेजी जा इनकारी ना आहियूं ठीक है भली डॉक्टरनि जी भी जरूरत आहे पायलटनि जी भी जरूरत आहे जर्नलनि जी भी असां के जरूरत आहे पर पहिरें कुरान मजीद जी तालीम हुजे इहो डॉक्टर बाद में पहिरें मुसलमान हुजे सही तो चवां या ग़लति इहो इंजीनियर पहिरें मुसलमान हुजे पोइ इंजीनियर हुजे कुरान जी तालीम न हूंदी त बगड़ पैदा थींदा मां सकरत में राशिद मामू साहब सां गॾु वेठोस कायदे अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह जी की न्याणी रोई करे राशिद साहब के दान नी त मौलाना असांजे वालिदैन त असांखे हिते छॾियो त असांजूं न्याणियूं डॉक्टराणियूं थींदियूं पर हिते ज़ुल्म एॾो आहे जो न्याणीअ खे दाख़िला तॾहिं थी मिले मार्कूं तॾहिं थी मिलनि पास तॾहिं थी थिए जॾहिं हिन जी इज़त सां खेॾियो थो वञे तॾहिं हिन खे पास कयो थो वञे हाँ मां तव्हां खां पुछां थो हिन प्रोफेसर ऐं लेक्चरार खे तव्हां इंसान चवंदो या बगड़ कुरान जी तालीम न हूंदी त बगड़ पैदा थींदा जना हॉस्पिटल में हिकिड़ी न्याणी पंहिंजे पीउ खे वठी वई जेको दिल जो सीरियस मरीज़ हुयो डॉक्टरनि चयो 2 महीननि खां में दाख़िला न मिलंदी
न्याणी रोई करे चो केरा जे को 2 महीना इन जी खिदमत करे तवा के यकीन आ त 2 महीना जिंदा हुंदो त एकड़े जालिम दरिंदे चयो त हिकड़ी रात असां सां गुज़ार त सुभाणे तुझे पी के असां दाखिल करे ऑपरेशन कयूं हाणे मां तवा खां पुछां तो इन डॉक्टर के तवा डॉक्टर चवंदो या बगड़ कुरान जी तालीम न हूंदी त बगड़ पैदा थींदा हिंदुस्तान में एक न्याणी उनके थोड़ी कुरान जी तालीम ता डिठो होंदो मोबाइल में यूनिवर्सिटी में अचे पई उतो जा हिंदू दरिंदा कुत्ता उन न्याणी जे पोया लगा त यो बुरको ला यो निकाब ला त उन न्याणी अल्लाह अकबर जो नारो हणी करे चयो ही पर्दो मुखे अबे न दिनो आ उस्ताद ऐं मुर्शिद मुखे न दिनो आ ही पर्दो असा के मोहम्मद मुस्तफा दिनो आ मां मथे को वठी पेरन ते मुजी जान गबा गबा करे छडो पर मोहम्मद मुस्तफा जे पर्दे जी बेरुमती न कंदा थोड़ी कुरान जी उनके तालीम हुई एक अंग्रेज हुयो उन चयो त तव्हां के नबी दिनो छा है जो तव्हां नबी जे पोयां लगाओ तव्हां के बसूं असां दिनियूं रेलगाड़ियूं असां दिनियूं जहाज ऐं हेलीकॉप्टर तव्हां के असां दिना विएट गाड़ी कार पेजारो तवा की असा दिनी बल्ब तवा की असा दिनासी पखा तवा की असा दिनासी पेट्रोल ऐं डीजल जा ज़ख़ीरा तवा की असा कढी दिनासी गैस तवा की असा दिनीसी तवा के मोहम्मद मुस्तफा छा दिनो आ जो तवा पाजे नबी जे मथों जानू पे कुर्बान कयो एक फ्रांस जो अंग्रेज होयो उन जवाब में उन अंग्रेज के चयो अरे यहूदियो ईसाईयो तवा दुनिया की शयूं दिनुल पर मोहम्मद मुस्तफा इन दुनिया के सही इंसान दिना उन अंग्रेज जवाब में चयो बुधायो यहूदियो ईसाईयो अंग्रेजो को हिकड़ो यहूदी को ईसाई को अंग्रेज दिखारो जो 11.5 लाख मुरब्बा मेल ते न जी हुकूमत हो जे रात जो पेरो गाड़ा करे कुल्ले ते पानी जा दिला भरे करे गरीबन जे दर ते पहुंचाए यो मोहम्मद मुस्तफा जो तरबियत याफ्ता मोहम्मद मुस्तफा जो मदरसे जो पढ़ल अबू बकर होयो जो 11.5 लाख मुरब्बा मेल ते न जी हुकूमत हुई पर कुल्ले ते पानी जा दिला भरे करे गरीबन जे दर ते पहुंचे ये अंग्रेज तो अंग्रेज के जवाब में चले बुधायो को यहूदी को ईसाई को अंग्रेज को सिख को वाणे हाकिम हो जे 22 लाख मुरब्बा मेल तो न जी हुकूमत हो जे ऐं उन जे बदन ते जेको कुर्तो पातल हो जे उन के 17 चट्टियूं लगल होजन यो मोहम्मद मुस्तफा जे मदरसे जो पढ़ल उमर हुयो जो 22 लाख मुरब्बा मेल तो न जी हुकूमत हुई पर उन जे बदन ते जेको कुर्तो पातल हो उन के 17 चट्टियूं लगल हुई मोहम्मद मुस्तफा अड़ा इंसान तैयार किया जेके हुआ था बादशाह वक्त जा पर उन्हनि फकीरन वारो लिबास इख्तियार करे गरीबन जी खिदमत कई त इन्हनि मदरसन में सही इंसान पैदा थींदा जेकर चाहियो था त असांजा बच्चा सही इंसान थियनि त जो अज़म कयो त पंहिंजे बच्चन खे मोहम्मद मुस्तफा की तालीम ॾींदा ऐं इन्हनि जी खिदमत कयो हिकिड़नि जो कमु आहे पढ़णु पढ़ाइण वाइज़ तबलीग ॿिया वरी उन्हनि जी खिदमत कनि इंशाअल्लाह ये सभु हिकु घोड़े जा कन क़यामत जे ॾींहुं हाफ़िज़ जन्नत में वेंदो त पोइ इंशाअल्लाह असां बि वेंदासीं ऐं हाफ़िज़ रब खे चवंदो या अल्लाह मां खडवारी जे मदरसे में पढ़ियुसि मुंहिंजे अकेले जी त महिनत कान हुई उस्ताद जी भी मेहनत हुई मोहसिन साहब जी भी मेहनत हुई खडवारी जे जमायतन जी भी मेहनत हुई का अन्न जी बोरी ॾिनी का चांवरनि जो कटो ॾिनो का लटड़ा वठी ॾिना का जुती वठी ॾिनी का टोपी वठी ॾिनी का 5 रुपया ख़र्ची जा ॾिना या अल्लाह इन्हनि सभिनीनि जो हिसो आहे रब फरमाईंदो ठीकु आहे हाफ़िज़ तूं भी जन्नत में वञ जन भी क़ुरान मजीद जे तालीम में खिदमत कई सभिनीनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी वञ हाफ़िज़ सिर्फ़ 10 माण्हुनि खे जन्नत में न वठी ईंदो इंशाअल्लाह ला तादाद जन भी क़ुरान मजीद जे तालीम में खिदमत कई इंशाअल्लाह इन क़ुरान जे सदके सब जन्नत में ईंदासीं सो खिदमत कंदो नी इंशाअल्लाह ऐं दुआऊं बि घुरो अल्लाह ताला इन्हनि इदारनि खे आबाद फरमाए हक़ीक़त में कंहिं ॻोठ में मदरसो आहे त सॼे ॻोठ ते अल्लाह जी रहमत आहे चाहे मुखालिफ़ हुजे चाहे दोस्त चाहे मुसलमान होजे चाहे काफ़िर होजे पर मदरसो खडवारी सभिनी जे लाइ रहमत आहे छो त हिते क़ुरान थो पढ़िजे उन क़ुरान मजीद जे रहमत जो असर सॼे इलाइक़े ते आहे
अल्लाह से को दुआ अल्लाह ताला इन इदारे की आबाद फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।